देते हो पान पया दिल पंध में आयूं आ कहेगा देते और ले आए कुल्हत सजो लड्डू पा देते जागदा रहो कुल्हत सजो लड्डू पा देते खटण कमाइण तेड़ा ना की हलाए 2000 थी दे तू हड हलायूं अहिड़ा नायूं आ कया मान माण्हूअ जो हो खटण कमाइण तेड़ा नायूं हड हलायूं अहिड़ा नायूं रोटी पहिरें नंबर जा हुजणा आयूं तेड़ा नायूं हेड़ा बीठो तव हेड़ा कोन पुजूं था कंहिंजे सॾ ते ऐं न पढ़ा ॾेते कोन पुजूं था कंहिंजे सॾ ते ऐं न पढ़ा ॾेते रुली आए पुल्ले ते सजो लड्डो पा ॾेते रुली आए पुल्ले ते सजो लड्डो पा ॾेते कोट सजो आ कके असां अलाए केड़ो हशर कंदियूं अड़े शक न कर कर पक्का सामा ज़हर जाए मिले प्यारे छॾियांस कोट सजो आ कके असां शक न कर कर पक्का सामा मुंद में आयूं ओए शुक्र में कर मिला था थक्का सामा मीरज़ादी यो ख्वाब हो कूड़ ते हरदम संदरो आहे शौक मुहारत अड़े कूड़ ते हरदम संदरो आहे शौक मुहारत लिली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते सुहागणे सदको तो के कुरपत अड़े लिली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते अदा के वरी वेसर जो दौरो तो पए दवा पी पुट इहा कुर्बानी मूंखे ई ॾियणी पवंदी अदा तो पीती जन मां पीती नज़रुनि में आ प्यार असांजो तुंहिंजी शादी सिर्फ़ मूंसां ई थींदी बेड़ो तेजल पार असांजो मूंसां शादी चवंदी करी ऐं नज़रुनि में आ प्यार असांजो बेड़ो तेजल पार असांजो पंहिंजा वेरी थी पिया आहिनि सभिनी ते आभार असांजो अभी तुम्हें दुश्मन आए घर सारो पर डढुआ डाले दुश्मन आए घर सारो पर डढुआ डाले रुली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते ताती वनी तातिया बावनी अरे रुली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते छोरे करीम चयो तो माई खट्टी तोखे याद करे थी उन्हें जे करे मां तोरे पंध पियो बाकी हाणे मुझो तुझे लाइ हाँ कोन तो फाटे माई तुझो यहाँ कोन तो फाटे बाकी मां तुझे लाइ मांदी आया न इए न समझा तो त छोरे मुसा मजाक कई होदी वञा तो वञा माई जेकॾहिं तोखे मुंहिंजी ज़बान ते यकीन न आहे त हींअर जो हींअर हाणे वञी ॾिसी अचु अरबाब जा हाल कहिड़ा आहिनि मुंहिंजी सची मुरीदाणी वन चाचा हीर बंगले ते वञी जांच करे त ख़बर त पवे त ही असां सां केतिरो सचो आहे मां त तोसां सचो आहियां पर तूं बि त सची थी न छा चई ॾाढो ॻोल्हियो आ किथे बि निकल कोन्हे एतिरे क़दुर जो कोन जे बिरड़नि में बि ॾिठो त उते बि नाहे भॼी वियो पुफी भॼी वियो अदी मूं तोखे पहिरियों ई चयो न हथ हल्को रख पर तो मुंहिंजी हिकु बि न ॿुधी अरे रुली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते अरे रुली आए कुल्ले ते सजो लड्डो पा देते तू भोतार नहीं तू नौकर मां नौकर आहियां हाँ तू नौकर हल मां नौकर आहियां तो पोइ तूं कमु छो थो करी मां कहिड़े तमामु आहियां मां नौकर आहियां मुंहिंजा साईं
हे तू छा पियो करी? मां नौकर आहियां, नौकर कम थो कयां। तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे? तू नौकर नाही। मां नौकर न आहियां, हीअ नौकरी थी वई। अचे वटि वारो, जल्दी कर कम छॾाए, अच वटि। मां कम कयां? कम खां जवाब मुंहिंजा साईं तव्हां लाइ चांहि। हे मुंहिंजा साईं, तूं केॾी सुठी आई। अचे हाणे तूं पी तूं कमु कर। तेसि ताईं कमु मां तूं न कढ, जेसि ताईं मां हिन सां प्यार जूं कचहरियूं करे वठां। हलिया त तूं प्यार जूं कचहरियूं कयूं। ही मूं ख़िलाफ़ वॾी चाल आहे। जेकर अरबाब ईअं ई रहियो त पूरे घर जा सभु कम मूंखां कराईंदो ऐं घर जा नौकर ईअं ई मौजनि में हूंदा। इतल सुबुह जो वीसी खुलंदी, हिन चक्कर हिननि खे ठगी करणु कोन ॾींदासीं। जेकॾहिं हिन चक्कर बि हिननि ठगी कई न, सभु गॾिजी हली भोतार वटि निकिरंदासीं ऐं हिन चक्कर हिननि खे वीसी खाइण कोन ॾींदासीं। ठगी न आहे, वीसी तव्हांजे साम्हूं पई खुले, पोइ ठगी छाजी आहे? या सुभाणे ख़बर पइजी वेंदी। सुभाणे पंहिंजे अखियुनि जे साम्हूं वीसी खोलाईंदासीं पहलवान। बुहारो खणी अचां? अबा तूं भली बुहारो ॾे, हीअ असांखे हिते बीहण कोन ॾींदो। हलिया जुड़िया पाण हलो। सभ खां पहिरियां जॾहिं माण्हू ॿाहिरां ईंदो आहे न, उस्ताद खे पहिरें पई मिलंदो आहे। एतिरा माण्हू बीठा हा, जेकर हिननि जे साम्हूं पहिरें पई मिली हा त मुंहिंजी केॾी न लहे थिए हा। पर तूं सफ़ा नादान शागिर्द ही, कॾहिं बि कोन सुधरंदे तूं। उस्ताद ग़लती थी वई। अॼु तोसां अहिड़ो थो असर कयां तो तूं ॿीहर अहिड़ी ग़लती न कंदे। उस्ताद गलती जी माफ़ी, उस्ताद गलती जी माफ़ी, उस्ताद गलती जी माफ़ी, माफ़ी। तूं मोचरे खां सवा कुल न सिखंदे। उस्ताद माफ़ी। शाबाश, हाणे ॿाहिरि वञ, वापसि अची मूंखे पहिरें पई मिलो। हाज़ुर उस्ताद, हाज़ुर। केॾी बार खां पोइ वञा, हिकिड़ो हथ थो रखी। ॿई हथ उस्ताद, ॿई हथ उस्ताद। हा इएं, हाणे जॾहिं बि ॿाहिरि वञी ऐं अंदरि अची न, ईअं ई मिलंदो कर। ऐं हाणे खण ॿारो, जल्दी ॾे। इहा ॿार कुझु बि न आहे। जेके न असां उस्तादनि जूं मारूं खाधियूं, इहा त उनजे बराबरि ई आहे। हिन बागो कुटियो आहे, उहे कतरो वरी मूं मां थो कढे। हथ गला परते हुन पोड़े वारे पासे ॾे। होॾे न ॾे, होॾे हा ईअं, हा ॾे भली ॾे। हा, दुश्मननि खे भली दूर करे छॾ। तव्हां मूं भोतार केरु आहे? मां आहियां दा बोतार। हल मां केरु आहियां? तूं मुंहिंजो ख़ासि नौकर आहे। हल मां ख़ासि नौकर आहियां? हे केरु आहे? हे बि नौकर आहे। हल जॾहिं मां नौकर आहियां त पोइ हे नौकर छो आहे? बाबा तूं ख़ासि नौकर आहे। हे जॾा नौकर आहिनि। आओ हे जॾो नौकर आहे, हिनखे तो कढी छॾ। हा न हे जॾो न आहे, हे वॾे कम जो नौकर आहे, वॾे कम जो। अल्लाह वॾे कम जो आहे? पोइ भला पादर खाई सघे थो? पादर न, ॿियो कमु, ॿियो। वॾे जॾो न आहे त पोइ पादर खाए न? भला लाज़मी आहे छा जो पादर खाए? ख़बर पोइ पवंदी त केॾो कम जो आहे। हणीस पादर, हणीस। ॾिसी छा थो, हणीस पादर। इहो मां हिनखे पादर नथो हणी सघां। तूं हिनखे पादर नथो हणी सघीं? तोखे हथनि में सूर आहे? हा मूंखे हथ में सूर आहे। अॼु छॾियो था, सुभाणे हल। हथ में सूर तोखे आहे, मूंखे त न आहे न। पोइ छो न हिनखे मां पादर हणां? अला इहो लाज़मी त न आहे। लाज़मी आहे त मां तोखे पादर हणंदुसि। हे त भोतार आहे, हिनखे पादर कीअं हणंदो? बागो चरियो थियो, पोइ बि पादर हणण खां मुड़े नथो। ॾिसो त मां हिनखे कीअं थो पादर हणां। बस अॼु लाइ एतिरा काफ़ी आहिनि। हल ठीकु आहे, बाक़ी पादर सुभाणे जे लाइ बचाए था रखूं। ॿियो बि को कम हिते हूंदो आहे, रुॻी पादर हणण लाइ नौकर रखिया अथव? बसि
यो भतार जो हुकुम हलो मुर्शिद साईं छा पिया ॻोल्हियो मुर्शिद साईं? ॾिसां पियो त घर में हिंदोरो न आहे त किथे मूंखे लोड ॿधी ॾियो। असल में हिंदोरो ते लुॾी लुॾी आदत पइजी वई आहे। हाणे खट ते आराम करणु नथो अचे। पोइ भला खट में तोखे कपिड़े जी लोड ॿधी ॾियां मुर्शिद साईं? इन में मां मापंदुसि कोन। जावण में या छत में लोड ॿधी ॾियो त घड़ी खनि मां आराम कयां। ॿिरियां हिते पट ते पियो लेथड़ियूं पाईंदो, ख़बर ई न हूंदी हुअसि। मीरीअ वटि हिंदोरनि में लुॾी आयो आहे। हाणे मां हितां लोड किथे आणिया, कॾां आणिया हिन लाइ लोड? तूं घणो परेशान न थी मुंहिंजी मुरीदाणी। अचे किरड़ त हुनखे चवां थो त किथे न किथे मुंहिंजी लोड जो बंदोबस्तु करे ॾींदो। जेकॾहिं हिते लोड हथ न आई न त पोइ चाचा किरड़ जी झोलीअ में आराम कजांइ मुर्शिद साईं। ईअं बि सही आहे। कहिड़ी जी झोली लोड खां घटि न आहे। इते मूंखे आराम अची वेंदो। जेतिरो मां पादरनि खां बचण जे चकर में आहियां ओतिरो ई छोरो मूंखे पादरनि खाराइण जे चकर में। बाबा मां तोखे मार काथे ॾिनी? हे त हुन अरबाब चयो तॾहिं मां तोखे मारियो नी। हल हुन चयो पीउ खे मार ॾे, मां अटकल करे पंहिंजी जान छॾायोसि। हल अड़े न भागा, जे तूं पादर हणी आहे कुझु त क्यास करी आहे न। हुन न भागे त हणी सुॼाए विधो। भतार मूं त तव्हांखे पहिरीं चयो इहो तरीक़ो ख़तरनाक आहे, पर तूं मुड़े कोन अरबाब खे चरियो करे छॾी। हाणे पाण सां गॾु असांखे मुसीबत में विझी छॾी। बाबा खे मार खाइण जो शौक़ु हुयो साईं, उहा हुन मार खाधी। इन जे करे मां त चवां थो त हाणे अरबाब खे सियाणे करण जी कोशिश कयो, न त रोज़ पिया मार खाईंदव। हल हाणे बाबा इनखे सियाणो करणु ॾाढो ॾुखियो कमु आहे। न बाक़ी पादर खाइण सवला आहिनि बाबा। हाँ माण्हू भोतार तरकीब ॻोल्हे थो, तूं परेशान न थी। कीअं न परेशान थिया? जेकॾहिं बाबा खे छॾे मुंहिंजो रुख कई त पोइ मारे छॾे। हल अड़े हाणे तव्हां माठ कयो, मूंखे सोचण जो मौक़ो त ॾियो। ओयो वरी सोचींदो। जॾहिं बि बाबा तो सोचण जी कई आहे न, असां पादर ज़रूर खाधा आहिनि। हल उस्ताद जो ख़ैर बाबा, उस्ताद जो ख़ैर। खुश हूंदे बच्चा, खुश हूंदे खुश। ॾिसी तो सेठ सुल्तान मुंहिंजो शागिर्द केॾो सुधरी वियो आहे। चवंदा न आहिनि त पंहिंजी गतीअ कारण कॾहिं खे बि पहिरें पड़ू पइजी वेंदो आहे। अञा तूं चवंदो त ॾितल खे तूं हरू भरू कुटींदो ई। हाणे ॿुधा त आहे पादरनि जे लाइक़ जा न। ॾितल ईअं मिसाल ॾिनी आहे गुलू, तूं कावड़ न कर। मां अॻे ई किनो माण्हू आहे, मथां आहे दिमाग़ ख़राब कंदो त पादर त खाईंदो न। उस्ताद मूं लाइ छा हुकुम आहे? हाणे तूं नादीअ जी ठोड़ कर। अञा पाकी हलाइण तोखे सही नथी अचे। ठीकु आहे उस्ताद। सम्झां थो त हिन ठिकर खे घसाईंदे घसाईंदे उमिरि गुज़री वेंदी, पर इहो कमु कोन सेखारींदो। गुलू सुभाणे वीसी ईमानदारी सां खोलजो, सभु मेंबर दाऊं था कनि। अजायो दाऊं था कनि माण्हू सेठ सुल्तान। जेकॾहिं तव्हांखे एतबार न आहे न, तव्हां वीसीअ ते पंहिंजे हथनि सां खोलजो, पोइ त तव्हांखे एतबार थी वेंदो न त असां केॾा ईमानदार आहियूं। हाणे जेका तुंहिंजी सलाह जीजा। मां इहो थी सोचां त कंहिं डॉक्टर खे घुराए उनखां इलाज करायां या कंहिं कामिल मुर्शिद खे घुराए उनखां पढ़ाई करायांसि। जीजा हुजे साईं अरबाब बीमार त तूं डॉक्टर घुरा, पर हिन मथां त कारो इल्मु थियल आहे। डॉक्टर अची छा कंदो? इहा ॻाल्हि तुंहिंजी सही आहे। हिन बंगले मथां मूं मथां साईं जे मथां कारो इल्मु थियल आहे। मां सदको वञा मुंहिंजा सुहिणा मुर्शिद। मां बि चवां त ममड़ो 2 मिंट बि मुंहिंजे घर में न वेठो। भला हिते जो हेॾा सुख हूंदसि। चमचनि सां पियो चांहियूं पीअंदो, शरबत पीअंदो, खाधा खाईंदो, त उते कीअं वेहंदो? भाई न मोए जिन खे जो तूं वेठी सुहिणा सुहिणा चवंदी आहीं त हे अहिड़ियूं झोलियूं छॾे ॿियनि वटि कीअं वञी रहंदो? सजो लटो पाड़े ते अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लटो पाड़े ते हाणे तूं ईअं ॿुधाए मिठी त मूंखे छा करणु घुरिजे?
तो घणी देर करे छॾी आहे जीजा। मूं तोखे पहिरीं चयो इन मुर्शिद मथां एतिरो यकीन न कर। इहो आयो ई हिते तव्हां मथां कारो इल्मु करण लाइ, पर तो मूं मथां यकीन ई न कयो। हाणे अरबाब साईं जी हालत तव्हां अॻियां आहे। वते तो नंढड़नि ॿारनि ऐं नौकरनि सां रांदि कंदो, हाणे केरु संभाले हुनखे। पाण पिया दिल पंध में आयूं आ कहे गाॾे ते, हो पाण पिया दिल पंध में आयूं आ कहे गाॾे ते, और रिली आए कुल्ह ते सॼो लॾो पाड़े ते, अड़ रिली आए कुल्ह ते सॼो लॾो पाड़े ते। मूं त निभागे जी वॾी ख़िदमत कई, मूंखे कहिड़ी ख़बर त असां सां धोखो करे वञी मलूका जे झोल में किरंदो। जेकर असां पहिरीं अम्मा वारे कामिल मुर्शिद खे वठी अचूं हा त अॼु इहे ॾींहं ॾिसणा न पवनि हा जीजा। पाण खां वधीक पैसा मिठा कयव जीजा। पैसनि जी ॻाल्हि न आहे मिठी, मां लख लुटाए छॾियां, पर साईं अरबाब मञे ई न पियो। ऐं मूं सोचियो त अरबाब साईं मुर्शिद साईं सां बुरो भलो ॻाल्हाए ऐं हू असांजे मथां नाराज़ थी वञे। हाणे जेका तुंहिंजी सलाह जीजा। मां इहो थी सोचां त कंहिं डॉक्टर खे घुराए उन खां इलाजु करायां या कंहिं कामिल मुर्शिद खे घुराए उन खां पढ़ाई करायांसि। जीजा हुजे साईं अरबाब बीमार त तूं डॉक्टर घुरा, पर हिन मथां त कारो इल्मु थियल आहे। डॉक्टर अची छा कंदो? इहा ॻाल्हि तुंहिंजी सही आहे। हिन बंगले मथां मूं मथां साईं जे मथां कारो इल्मु थियल आहे ऐं इहो सॼो कमु हुन मलूके जो थियल आहे। जीजा मलूका तव्हांखे कॾहिं बि कोन सहंदी। साईं अरबाब खे चरियो करण खां पोइ तोखे बि चरियो करे छॾींदी, पोइ पाण अकेली अची तव्हांजी हिन पूरी मिल्कियत मथां कब्ज़ो करे वेही रहंदी। मां इहो मलूकीअ जो ख़्वाबु कॾहिं बि पूरो थियणु न ॾींदसि, भले हू केॾो बि ज़ोर लॻाए विझे, पर उनखे बि इहा ख़बर ज़रूरु हूंदी त उन जे मुक़ाबले में बेगम अमीर ज़ादी आहे। सदको वञे मुंहिंजा सचा मुर्शिद, मुंहिंजे वॾे इल्म वारा मुर्शिद, मुंहिंजा कामिल मुर्शिद। जॾहिं तूं मूंखे सुहिणो मुर्शिद चवंदी आहे न, मूंखे ॾाढो भलो लॻंदो आहे। मां सदको वञे मुंहिंजा सुहिणा मुर्शिद। मां बि चवां त ममड़ो 2 मिंट बि मुंहिंजे घर में न वेठो, भला हिते जो हेॾा सुख हूंदसि। चमचनि सां पियो चांहियूं पीअंदो, शरबत पीअंदो, खाधा खाईंदो, त उते कीअं वेहंदो? भाई न मोए जिन खे जो तूं वेठी सुहिणा सुहिणा चवंदी त हे अहिड़ियूं झोलियूं छॾे ॿियनि वटि कीअं वञी रहंदो? मुंहिंजी सची मुरीदाई इहा माई वॾी ख़तरनाक अथई। इन जो ख़्यालु कजांइ किथे ईअं न थिए त करे तोखे बि पूरो। इनखे न, मां तोखे पूरो करे छॾींदसि तोखे। मां वॾो ख़तरनाक माण्हू आहियां माई, मूंखे कुझु कयई न त ताड़े खाक करे छॾींदोसांइ। माई तोखे ख़बर न आहे त मां कारे इल्म जो पाशा आहियां। तूं मूंखे बिसम करे छॾींदे? मां ममड़ा रोक मुरीदानी इनखे रोक। माई तूं पंहिंजो घर छॾे आई आहीं। भाई ख़बर आहे तूं बि पंहिंजो घर छॾे आई आहीं। असांजे घर में असां सां वड़ण? मां चवां थी निकर निकरे था धिकारे घर मां कढंदीसांइ। सुहागण चवंदी आहे सच, पोइ लॻंदो आहे सभु कंहिंखे मच। माई तुंहिंजे इन्हनि सूरनि खां त मुड़ुसु छॾियूं हलियो वई, अलाए काॾे मुंहुं खईं। ॾेर ॾेरियाणी आहे तोखे तोबाह करे तोखे दर ते नथा अचणु ॾियनि। सहुरे खे घर छॾाए छॾी, जेको वते थो पियो दर ते पिनंदो, हाणे हिन ममड़े खे कच्छ में विहारियूं वेठी आहे। अकुल कर, कुझु अकुल कर माई, छो हूं छखऊं वञा। हाँ, तूं थी चए त हिनखे मां पंहिंजे कश मां कढां जे तूं पंहिंजे कश में विहारेस, ईअं न? मां माई जे कश में वञी पंहिंजे मौत खे दावत न ॾींदुसि। हाणे माई खे हितां कढ। मां मंतर चंतर पढ़ियो न त माई खे मोको कोई बि नथो बचाए सघे। तूं मुंहिंजे मथां मंतर पढ़ंदे? अड़े मुंहिंजी ते लत रखी साहु पूरो कंदीसांइ। सभु मलूका जहिड़ियूं न आहिनि त तोखे चमचनि सां वेही खाराईंदियूं। हे सुहागण जे मथां मंतर पढ़ंदो ममड़ो। सुहागण चवंदी आहे सच, पोइ लॻंदो आहे सभु कंहिंखे मच। बुत विझा पालूअ जो, रड़ियूं करे कालू जो, ही माण्हूअ जो उठ चुप अबाड़े चुप। हाणे अचो सभु कतार ठाहे बीहो, हिकिड़ी रांदि था खेॾूं। शुक्र जो अॼु रांदि कंदासीं, पादरनि खां त बची वियासीं। कहिड़ी रांदि कंदासीं?
क्रिकेट बिलोरे कोडी कोडिया यो लाटू लाटू तूं माठ कर बोतार वॾो सियाणो आहे उबदियूं सलाहूं न ॾे बोतार खे अहिड़ी सुहिणी रांदि कंदो जो सभु वेही मोहबत सां खेॾींदासीं। सोचां थो कहिड़ी रांदि कजे। का अहिड़ी रांदि सोचो बोतार साईं जो अॼु ताईं कंहिं बि न खेॾी हुजे। हा हा मां बि इहो ई थो सोचां अहिड़ी का रांदि खेॾूं जेका अॼु ॾींहं ताईं कंहिं न खेॾी हुजे। पोइ भला इहो छको खेॾूं या इहो तास रांदि पोइ सभु वेही कचहरी बि कंदासीं। हल न वेहण वारी रांदि न ॿी का ॿुधा। पोइ भला सभु कतार ठाहे डोड़ूं। हल माठ कर छोरा मां डोड़ी कोन सघंदुसि तूं अहिड़ियूं सलाहूं थो ॾी। हा हा या डोड़ण वारी रांदि भली अथई कई न मुंहिंजे लाइ मुसीबत। भला इहा कीअं रांदि हूंदी आहे बोतार साईं? सभु कतार ठाहे डोड़ंदासीं। हा जेको पोइते रहिजी वियो न उनखे असां सभु हिक हिक लपाट हणंदासीं। हल बोतार साईं इहा रांदि वॾी ख़तरनाक रांदि आहे। मां खेॾंदो ई ख़तरनाक रांदूं आहियां। हाणे सोचण खे छॾियो भॼन जी कयो। हल 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 अरे हे हिते तो बीठो सीटियूं वजाए तू छो न भगे तोखे कोन छॾींदुमि। वठो सभई अचो अचो खुपुस खुपुस। ओ यार पहलवानी ओ यार ॾाढो परेशान आहियां। ॾिस पहिरीं सिरुनि जो कारोबार कई कामयाब कोन थी वरी कपिड़े जो कारोबार कई सभु ओधर थी वियो पैसा वापसि कोन मिलिया वरी नसवार जो थोरो घणो कारोबार कयो पर को फ़ाइदो कोन पहुती। महिरबानी करे को मशवरो ॾे कहिड़ो कारोबार कयां। लाला हिकु कारोबार आहे जेकॾहिं न तूं मूंसां गॾु भाईचारो करीं त मां सलाह ॾियां ऐं पाण गॾिजी उहो कारोबार कयूं। वो पहलवानी वो चवंदा कोन्हनि भाईचारो मां सभु चङो न आहे। जे नाहे त वञी खॾ में पओ मूंखे कहिड़ो लाचार पियो आहे जो वता तोखे सलाहूं ॾींदो। वो पहलवान बी यार वञे केॾा थी तूं सलाह ॾे पोइ जेको चङो कारोबार लॻो त कंदासीं। लाला उन कारोबार में वॾो फ़ाइदो आहे पर पहिरियां वाइदो कर त पाण उहो कारोबार गॾिजी कंदासीं। लाला पैसो तुंहिंजो ऐं अकुल मुंहिंजो हूंदो। वो न ही था कयूं अकल मुंहिंजी पैसा तुंहिंजा। ए लाला जेकॾहिं न तो वटि एतिरो अकुल हुजे हा त एॾो नुक़सान पहिरियां थोरो ई खाई हा। त पोइ ठीकु आहे अकल तुंहिंजी पैसा मुंहिंजा पर हिकिड़ी ॻाल्हि आहे नुक़सान थियो या फ़ाइदी थी उन मां अदोत कंदासीं। हा लाला मूंखे शर्त मंज़ूर आहे। त ठीकु आहे ॿुधाए कहिड़ो कारोबार कयूं। नेक कम में देर छा जी इहो कारोबार हींअर ई शुरू कयूं था। अच मूंसां गॾु। हलो हलो हलो। अबा उभो लॻो खट ते वेठो आं वञे छो नथो कमु सिखण न वेंदे छा? न पुफी मां कम सिखण खां तौबा कई तौबा। अरे अबा कमु न सिखंदे त पिनंदे। गुलू वटि कम सिखण खां सुठो आहे त माण्हू वञी किथे पिने। हू कम घटि सेखारींदो आहे ऐं पादर वधीक हणंदो आहे। हूअ तुंहिंजी मर्ज़ी छा आहे त गुलू ते तोखे हिंदोरे में विहारे सॼो ॾींहुं वेठो लोलियूं ॾे। वञ वञी कमकार सां लॻ छो थो पंहिंजी ज़िंदगी बुछड़ी करे। मां कम सिखण खां तौबा कई बाक़ी मानी खाइण खां तौबा नथो कर। अबा उस्ताद जी मार हे समार मुंहिंजो गुलू जॾहिं कमु सिखंदो हो तॾहिं उस्तादनि जी एॾी मार खाईंदो हो जो तो अधु बि मार नाहे खाधी न ॾिठी। पुफी लाज़मी आजा गुलू पादर कई कम सिखियो आहे पोइ मां बि पादर कई कम सिखां। कम भली सेखारे मोहबत कुर्बानी प्यार सां सेखारे न। राति आयो त मां तुंहिंजी पारत कंदीमांसि। हाणे उथ वञी कम सां लॻ नटाए न निभागा। हिन महिल गुलूअ जो तोखे मोह कोन थो वणे पियो पर जॾहिं कमु सिखी वए न त ॿई हथ मथे करे हीअं दुआऊं कंदे गुलूअ खे। गुलू दुआउनि जहिड़ा कम कंदो त दुआऊं कंदो मांसि न। गुलू रुगो पादर थो हाणे। ओड़े वञे थो या विझां दासे में हथ। वञा थो वञा हिते ई कान साथी उते गुलू मारे थो। हाणे मां वञा त काॾे वञा? खॾ जे तरे में वञ महिनत न कजांइ बस रुगो गढ़ा गाड़ चाए। सागण चवंदी आहे सच
वो सभु कंहिंखे लॻंदो आहे मचो। हिन मथां कारो इल्मु थियल आहे। कारो कारो कंहिंजो कारो आहे? तूं सच थी चईं मिठी, ही पंहिंजे वस में ई न आहे। हाणे ॿुधाए त हिनजो छा कजे? जीजा या त कंहिं आमिल खे घुराए हिन जे मथां कारे इल्म जो असरु ख़तमु करणो पवंदो, या त वरी हिन खे गिदू मोकिलणो पवंदो। गर्मी साह पई कढे, ही वरी तड़के जो मज़ो पियो वठे। बाबा मूंखे ॾाढो मारियो अथसि। पोइ तोखे लाचार त न आहे, हिन भागे वटि कमु सिखी उथो हलो घर। कमु सिखण जी का ज़रूरत कान्हे। ए वेह बात करे ते वेह, बूथी बूथ न कुटियाए। अरे रिल्ली आए पुल्ले ते सजो लड्डो पादे ते अरे रिल्ली आए पुल्ले ते सजो लड्डो पादे ते मुंहिंजा राणा जी मुंहिंजी राणी। छो पंहिंजा अहिड़ा हाल कया अथई? हा 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 मां भोतार आहियां, भोतार भोतार। तोखे मां भोतार नथो लॻा? जीजा ही पंहिंजे वस में न आहे, हिन मथां कारो इल्मु थियल आहे। कारो कारो कंहिंजो कारो आहे? तूं सच थी चईं मिठी, ही पंहिंजे वस में ई न आहे। हाणे ॿुधाए त हिनजो छा कजे? जीजा या त कंहिं आमिल खे घुराए हिन जे मथां कारे इल्म जो असरु ख़तमु करणो पवंदो, या त वरी हिन खे गिदू मोकिलणो पवंदो। हा 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 मां गिदू विधुसि ऐं तव्हांखे बि पाण सां वठी हलंदुसि। हा 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 मां गिदू विधुसि। मिठी, मां हिन जी अहिड़ी हालत नथी ॾिसी सघां। तूं हींअर जो हींअर पंहिंजी माउ ॾे वञ ऐं उनखे चएसि त आमिल खे वठी अचे। जेतिरो बि ख़र्चो आयो न मां उनखे भरे ॾींदसि। लख ज़रूरु ख़र्चींदो जीजा। हिन मथां लख कुर्बान। लख किथे किथे आहिनि लख? मूंखे ॾे लख। लख किथे किथे आहिनि? किथे आहिनि लख? ये समूरी मिल्कियत तुंहिंजी आहे राणा। तूं त बोहतार आहीं। मां भोतार आहियां, भोतार आहियो। हितो जो भोतार। हा मां हितो जो भोतार आहियां, भोतार आहियां हितो जो। हा मिठी, जेतिरो जल्दी थी सघे पंहिंजी माउ खे चओ त आमिल खे वठी अचे। मूंखां हिन जी हालत बर्दाश्त नथी थी सघे। मुज़हरी कहरी न न न न न न न न इहे न खण तूं अखड़ियूं ही मरी राज पवंदा। ओ ये ज़ुल्फ़ निगाहूं हर कण, ये ज़ुल्फ़ निगाहूं हर कण। दहड़ी कहड़ी ड ड ड ड हेॾी सारी बेंच खाली पई आहे, हिते धूड़ पियो पाई हेठि पट ते। उस में खेरता है। मामा बचल तिड़के जो मज़ो पियो वठे, तिड़के जो मज़ो। छोरा गर्मी साह पई कढे, ही वरी तड़के जो मज़ो पियो वठे। बाबा मूंखे ॾाढो मारियो अथसि। पोइ तोखे लाचार त न आहे, हिन भागे वटि कमु सिखी उथो हलो घर। कमु सिखण जी का ज़रूरत कान्हे। ए वेह बात करे ते वेह, बूथी बूथ न कुटियाए। ज़बरदस्ती आहे छा? नथो कमु सिखे? कमु त हिन जो पीउ बि सिखंदो। ॾिसां त हे कमु कीअं नथो सिखे। हिन जो पीउ मां आहियां, मूंखे कमु सेखार। उथि जरा उथि उथि उथि। अबे मां तव्हां थो वेह। ए इज़त सां वेह हिते। वेह। मां चवे थो उथि। खल पुठी था लाशनि। उथि उथि वञ। अबे ॾिसी कोन थो मां वॾो किनो माण्हू आहियां, किनो माण्हू। ए ए इज़त इज़त सां इज़त सां वेह। मां तव्हां थो। अरे मां चवाई थो उथि मथे। अबे मां वॾो किनो माण्हू आहियां, मां वरी हाणे हिनखे उथारियो ई सफ़ा मां। वेह हिन मां तव्हां थो ते वेह। अरे छोरो मुंहिंजो पुट नहीं है तो हिन जो पुट है। उथि मथे उथि। काॾे 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 हेॾे 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 हेॾे। छो इहो छिरके थी छा परे बीठी आहियां? भेलाड़ीअ मेह वांगुरु हीअं उटराड़ थी वञे पई। ख़ैर त आहे? माई, मां कॾहिं तुंहिंजे दर ते आई आहियां या तोखे का तकलीफ़ ॾिनी आहे जो एॾा दोॾा मुंहुं मथां फुंडे रहिया अथई? सुहागण चवंदी आहे सच, पोइ सभु कंहिंखे लॻंदो आहे मच। हाणे जे तुंहिंजे अंदर में बि ॿारणो ॿरे थो त भली ई ॿरई, पर मूंखे इहो त ॿुधाए कहिड़ो तुंहिंजो हिते मिटु आहे माइटु आहे? यको हिते लॾो लाहे अचे टिकी पई आहे। जेका तुंहिंजी मंशा आहे न, इहा मां खूब ॼाणां थी। मुंहिंजे मन में इहो आहे त तुंहिंजे घर में जेको कारून वारो खज़ानो आहे न, उहो चोराइण आई आहियां। मुंहिंजे घर में पेर उॾे
त मां 2 टंगूं गोॾनि खां चटु कया आहे। उहे ॿिया हूंदई जिन खे मुंझायूं थी वते थी वेला टारींदी। तो जिया मुझे घर में खाली टिकर कोन्हनि जो ॿिए हंधि वेंदसि वेला टारण जे लाइ। इहा तूं आहे जो दर दर ते वञे थी टुकर लाइ धिका खाईंदी। मूं वटि अलाह जो गंज आहे गंज। ख़बर आहे मूंखे ख़बर आहे जेके तुंहिंजे घर मां खीर जूं नंदियूं थियूं वहनि। माई तूं मूंखे इहो त ॿुधाए दर ते तूं इन कारण बीठी आहीं त ईंदड़ वींदड़ सां झड़ो करी वञी घर मर मुझे छो जी घाटे में लगी आ। अरे मां त पंहिंजे घर जे दर ते बीठी आहियां तो वांगुरु घिटनि में धिका कोन थी खावां। पाण खे सुञाण रुल माई रुल पूरे ॻोठ जूं घिटियूं मापे अच जे उतां बि पेट न भरजई त पोइ हली अचो सुहागण जे दर घर। पोइ मां तोखे अहिड़ा ड्रव कराईंदसि जो ॿीहर वरी काॾे लड़ण जी दिलि कोन चवंदी। हा सुहागण चवंदी आहे सच। पोइ माण्हुनि खे लॻंदो आहे मच ॿारण त तोखे बि हाणे अंदर में ॿरंदो हूंदो। वॾी का ॾाइण आई वञी धूड़ पाए तोसां ॻाल्हाइण पंहिंजी निड़ी पटण जे बराबरि आहे। माईअ खे त ॾिस न हया न शर्म छोरी छड़ी ठही बगुले ते पाण वते थी घिटनि में ठणक कंदी। अरे ॿुॾण जी जाइ तोबा सारी हली आहे उतां संभरी ठही जुड़ी त वेंदसि मां हिन ॻोठ में त लखापती थींदसि। अरे हिते हिन जो माण्हू खीसनि में नांग पालियूं था वतनि पिया तूं लखापती थींदी आहे त लख मेड़े हलंदी आहे। उस्ताद ये स्कूल तोड़ैया जो हर हाल में असेंबली में माण्हू पहुचे अचण शर्त न पेरनि ते हथ रखी न माफ़ी वरितई वरी उबता सवाल छो बि उस्ताद गुलूअ सां जेको सभिनी खां किनो माण्हू आहे ईअं तूं सुधरंदई कोन जेसीं ताईं मां तोखे ठाहू की मलणी न ॾींदुसि। आहे हा कदे ते माफ़ी उस्ताद माफ़ी ॿीहर देर न कंदुसि। माफ़ीअ जा सका हीअ ॿार कुझु बि न आहे जेकर असांखे उस्तादनि मार ॾिनी हीअ अध ते बि न आहे। हल हाणे होॾे थी वे मस्त देर थो करे तूं केॾो सख़्तु माण्हू आहे मां चुप कर वेह तूं अरे छाते चिबो थींदो थो वञी। अदी गुल्लू मारे छोरे बचल जे खल पुठीअ त मारे लाए छॾी आहे। अदा तो वारो छोरो चौंक चंडरो चोटीअ जो निभागो गुलूअ वठी वञी कम सां लातो अथसि त को हुनुर सिखी पवे वरी तूं उनजी करे थो पुठ भराई पोइ काॾां सिखंदो गोड़ सिखंदो। अदी कम सिखाइण जो इहो तरीक़ो त नाहे जंहिं महिल तो बचल पहुचे उनखे उस ते तो विहारे छॾे कम त उनखे सेखारे कोन थो बाक़ी पादर खाइण लाइ मोर बचल मूं कोन छॾियो आहे उस ते विहारे हुनजी हाल ई पुछड़ा करे छॾिया अथव। सागण चवंदी आहे सच पोइ हर कंहिंखे लॻंदो आहे मच घर में वेही खटां थो भञे पियो वाण थो टोड़े उहो सही आहे बाक़ी जे कम ते वञे थो ते दड़को दाब थो मिलेसि त इहो ग़लति। कम सेखारे त खणी मां बि चवां सुबुह उस ते वेठो वरी हाण ॾिसी आयो आहियां बचल खे पादर हणी उस में विहारे छॾियो अथई। तो जो हियां न फाटे राति अचे गुलू त मां छोरे जे लाइ पार त क्यास थी पई बाक़ी ईअं तूं हौश विञाए न वेह। सुहागण चवंदी आहे सच पोइ हर कंहिंखे लॻंदो आहे मच इहो ॿारण बचनि जे लाइ हर कंहिंजे अंदर में ॿरंदो आहे तूं हिकिड़ो नाहे। लाला हिन वण खे ॾिस ही घणा मण थो लहे। ओ यार वो पहलवान कमाल तो करी यार जेकॾहिं मण वण जे चक्कर में हुजां मूंखे ख़बर पया त तोखे गॾायां और फाड़ कारोबार कोन कयां। मण केतिरा बि लहे पर मां तव्हांखां पूरा 15,000 वठंदुसि। खुदा खुदा कर 15,000 वण त 7-8,000 जो मस आहे। वो 8,000 जेकॾहिं 8,000 जो त पोइ फाड़ की कमाईंदसि। ओ लाला तू ॻाल्हि खे सम्झी नथो
तूं हेॾे अच मां तोखे सम्झायां अच वो मूंखे सम्झां त हिन मां कीअं कमाईंदसि लाला ही वण 13-14 पक्का कंदो थी सघे थो त 15-16 बि करे वञे पोइ घणी में वठो लाला तूं हिते बीह मां वञी थो खमीसे खे मुंझायां जे 12,000 ते आयो न त पोइ वठंदासूंसि ठीक है आऊं समझी वियुसि आऊं हिते बीठी आहियां तूं वञी खमीसे खे मुंझाए खमीसे हाणे ॻाल्हि ॿुध ही तुंहिंजो वण जेको आहे न इहो सूरनि जा 9,000 मस थो लहे पर मां तोखे 10,000 कढराए थो ॾियां जेकॾहिं तुंहिंजी दिलि वारो खाए त ठीकु आहे पोइ 10,000 ई वठराए ॾे खमीसा हाणे 10,000 में वण मुंहिंजो थियो तोखे 10,000 मिलंदा पर मां लाले खे हाणे मुंझायां थो मथियां जेके बि लाले खां पैसा निकिता न उहे मुंहिंजा हूंदा तूं उन्हनि में फॾो न कंदे चई त सौदो कयां चई त वञा मथे तुंहिंजा थिया पहिरियां 14 पोइ 13 कजांइ घटि न कजांइ न त जवाबु ॾेई छॾिजांइ पोइ मां लाले खां तोखे 12,000 वठी ॾींदुसि 10,000 तुंहिंजा ऐं मथियां 2,000 मुंहिंजा त पोइ ठीकु आहे लाला हेॾे अच हे ठहे ई नथो वो तो ठीक है पर आखिर घणा पैसा वठंदो लाला आखिरी न मां तोखां 14,000 वठंदुसि हल लाला पाण हलूं हे कोन ठहंदो वॾो पको माण्हू आहे भला 13,000 ॾींदो अच लाला सौदो न थींदो भला घणे में थींदी 12,000 ॾियूंसि न 12 न 13 खमीसा हाणे ॻाल्हि हिन खे छॾ हाणे तुंहिंजा 13,000 थिया मथियों 1,000 मां तोखे नथो ॾियां तुंहिंजो खाई थो वञा हाणे एतिरी उमेद बि तो में न आहे लाला ॾे खमीसे खे 12,000 यार मारे छॾे यार लालो बि परदेसी आहे ज़रूर 2 रुपया खणी वेंदो बचन खे वञी खाराईंदो न आवा कढ अरे रिल्ली आए कुल्हे ते सजो लड्डो पाड़े ते